अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरिया पांद में गोठवावड़ियार चारा खान नज़ीर जान चारों जो इंतखाब हसन दरसज दिलकश नज़म ये बस मिलियासी जो विछड़ी वयासी। ये बस मिलियासी जो विछड़ी वयासी, विछड़ी वनी पो वणन में फुटासी। किनारा ब कई नदियुनि जा ॾिठासीं, घिटामी अंबनि जी पननि ते वठासीं। ये बस मिलियासी जो विछड़ी वयासी। तमन्ना जी आंगुरनि न पकड़े सघियासीं, पखियुनि खे अखियुनि सां न जकड़े सघियासीं। रुगो गुंबज़नि तां निहारे सघियासीं, रुगो ॾाकणियुनि ते चढ़ियासीं लथासीं। ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं। हवा घर असांजो बुहारे खणी वई, रुगो बस वहशत सहारो थी बीठी। नदी खे दिले में विझी को खणी वियो, अकेला ई पंहिंजो किनारो थी बीठी। सफ़ा सुञ में पे छोलियूं छुलियासीं, ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं। किताबनि जूं ॻाल्हियूं किताबनि में आहिनि, मगर मौसमूं त गुलाबनि में आहिनि। सवालनि न साही खणण का ॾिनी, जवानियूं त जुमलनि जवाबनि में आहिनि। सवाल जवाब न सम्झी सघियासीं, ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं। ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं।